अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था घोटकी खां सिंध स्पेशल रिपोर्टर इमरान अली गोपांग जी। पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जे तरफ़ां घोटकी में पाक फ़ौज जी हिमायत में पुरवकार रैलीअ जो इहतमाम कयो वियो। पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जे तरफ़ां घोटकी में पाक फ़ौज जी हिमायत में पुरवकार रैली कढी वई, जंहिंमें सवन जे तादाद में माण्हू शरीक थिया। रैली जी क़यादत डॉक्टर कुर्बान अली जाफ़री, अनिल कुमार, नज़ीर शाह, सलेमान चनो कई। रैली पिपुल चौक खां थींदी प्रेस क्लब ताईं पहुती। रैली के खिताब कंदे डॉक्टर कुर्बान अली जाफ़री चयो त असां हर मुआज़ ते पाक फ़ौज सां गॾु आहियूं। पाक फ़ौज पाकिस्तान मुल्क जो हिकु सुपर ताक़त आहे ऐं मुल्क जो दिफ़ा कंदड़ हिकु क़ौमी सरमायो आहे। असां मुल्क जी दिफ़ा लाइ पाकिस्तान पाक फ़ौज सां हर मोड़ ते साणस गॾु आहियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा वॾे आवाज़ सां ज़ोरदार नारा हणंदा रहिया। कुत्ते